इहे न अकबर खान जा शर्त। हाणे जेकॾहिं असां मां कंहिं बि सुभाणे अकबर खान जे शर्तनि जी भञकड़ी कई त असां में एतिरी सियाप न आहे जो असां अकबर खान जा इहे शर्त पूरा करे सघूं। सवाल खान, अकबर खान ये शर्त इन करे वॾा रखिया आहिनि त जीअं असांजे ॻोठ मां को बि अगिराई न करे। अमन क़ाइम बि तॾहिं रहंदो जॾहिं शर्त सख़्तु हूंदा। बाबा असां सभिनी जी भलाई इन में आहे त शर्त मञी ठाह करे छॾियूं। सावल खान, सुभाणे को माण्हू शैतानगिरी करे त पोइ अज़ालो त पूरे ॻोठ खे भरणो पवंदो न। इन करे ई त मूं तव्हांखे शर्त पूरा करण खां अॻु में सभिनी खे हिते घुरायो आहे त जीअं सलाह मसलत करे सघूं। जेसिताईं तव्हां सभु मुतफ़िक़ नथा थियो तेसिताईं कंहिं बि दस्तावेज़ ते का बि सही न कई वेंदी, न कोई अकबर खान सां को ठाह कबो। बाबा हाणे जेकॾहिं असांखे हिते अमन प्रेम ऐं मोहबत सां रहणो आहे न, उहो त बाबा ने अकबर खान जा शर्त मञणा पवंदा पुट। बाबा जेकॾहिं तव्हां शैताननि जी ॻाल्हि था कयो न, हर ॻोठ में ॿ टे शैतान आहिनि ई आहिनि। असां हिकिड़ो को शरीफ़ ॻोठ कोन्हे को बाबा। जेकॾहिं शैतानगिरी शुरू थी न त अकबर खान जे ॻोठ मां ई स्टार्ट थींदी। अकबर खान जो पंहिंजे ॻोठ जे मथां रोब ऐं वॾो दबदबो आहे। जेकॾहिं उते अहिड़ी का केरु ग़लती कंदो न, हुनजो साह निपूड़े कढी छॾी। बाबा अहिड़ो रोब त सावल खान खे बि रखणु खपे न। असांजो चूंडे विहारियो अथसि, को गप जो गुॾो कोन्हे, को इंगड़नि जो गुॾो कोन्हे, असां हुनखे खणी तख़्त ते विहारियो आहे। बाक़ी रही ॻाल्हि अकबर खान जी, अकबर खान असांजे साम्हूं आहे कहिड़ी शइ? भला मूंखे इहो त ॿुधायो, इहो भला शख़्स आबलाए हुरमुज़ मां कोई बहरी जहाज़ किरास कराईंदो आहे या पेट्रोल जा अघ लाहींदो ऐं चाढ़ींदो आहे? भला जेकॾहिं ॻाल्हि ग़रीब थी वई न, छा कंदो असांखे अकबर खान? असीं पाण में मुतफ़िक़ थी वञो न। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।